दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण अनबॉक्सिंग कंदासीं हिकु बहितरीन रियलमी माइक जी। दोस्तों अञा ताईं असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो तो सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी हणो। उन सां असांजी हर ॼणा वीडियो हाणे सभिनी खां अॻु में पहुची वेंदी। अचो त शुरूआत कयूं। पहिरियां तव्हां ॾिसिजो हे रियलमी कंपनी जो आहे ऐं हीअ टिकटॉक लाइ ख़ासि माइक टिकटॉक ऐं यूट्यूब लाइ जेका हीअ माइक आहे ख़ासि करे टिकटॉक ऐं यूट्यूब जे लाइ आहे। दोस्तों हिन जा फीचर्स तव्हांखे मां ॾेखारियां थो। हाई आइडेंटिफाई साउंड क्वालिटी, हिन जी बहितरीन क्वालिटी ऐं तमामु बहितरीन क्वालिटी में हीअ जेका आहे साउंड रिकॉर्ड कंदी आहे। उन खां बाद में आहे स्मार्ट नॉइज़ रिड्यूशन, मतिलबु इहा जेका नॉइज़ हूंदी आहे ॿाहिरि आहे नॉइज़ उहा सॼी ख़तमु करे छॾींदी आहे। ऐं ओरिजिनल चिप्स, हिन जा जेके चिप्स हूंदा आहिनि उहे बिल्कुलु ओरिजिनल आहिनि। ऐं रिकॉर्डिंग फ्रीक्वेंसी, हिन जी फ्रीक्वेंसी जेका आहे उहा रिकॉर्डिंग जी फ्रीक्वेंसी तमामु बहितरीनु आहे। दोस्तों अचो त हिन खे चेक कयूं ऐं हिन इनबॉक्स करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। मां तव्हांखे हिन जी प्राइस बि ॿुधाईंदुमि ऐं पाकिस्तानी बाज़ार में घणे थी मिले। हिन खे इहोसीं इनबॉक्स। त हाणे मां हीअ जेको आहे हाणे ये माइक पे हम अपन कैमरा में अटैच कर देंगे। तो दोस्तों हे तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन जी जेका वॉइस आहे तमामु बहितरीनु वॉइस जी क्वालिटी आहे। पर जेकॾहिं मां हिन खे थोरो मथे कयां त अञा बहितरीनु क्वालिटी अचे हा। में हिन माइक जी क़ीमत आहे सिर्फ़ु 400 रुपया। हीअ जेका माइक आहे तव्हांखे 400 रुपये में आसानी सां मिली वेंदी। त जेकॾहिं तव्हां अञा ताईं हिन वीडियो खे लाइक न कयो त हिकिड़ो लाइक ॾेई छॾियो ऐं हिकु बहितरीनु कमेंट